पूरो शहर 56 साल शहर वतन जो ऐलान करे छॾियो नवाब साहब सां गॾु हर ॾुखी सुखी वक़्त में इंशाअल्लाह नवाब साहब जिंदाबाद। पुलिस थी मज़म्मती अमल जे लाइ असां इहो चाहियूं था त नवाब साहब इंसाफ़ थिए पर नवाब सरदार खान चांडियो साहब तव्हां ये साजिश है खास करे सिले कंबर शदात सिंध के अमन के तबाह करने की कोशिश है। नवाब सरदार चांडियो के बंगले की चढ़ाई की बेवाज मेहर जो केस हली रहियो आहे उनजी सही तरीक़े सां इंक्वायरी थिए त जीअं जेके उन में मुलविस आहिनि केतिरे किरदार ते अचनि। कंबर जे माण्हुनि जी मोहबत जो इज़हार आहे। नवाब साहब जे घर में दहशतगर्दी थी आहे, चादर ऐं चार दीवारी इस्तेमालु कयो आहे। आम माण्हू जे घर में बि घिरे थो को माण्हू छिपाई बि वञे थो राजस्थान जो वञे हिते एशिया जो नवाब आहे उनजे घर में घिरी करे वॾी ज़्यादती कई आहे। हिन फोरम में असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त IG खे हटायो वञे ऐं इहा इंक्वायरी कई वञे त ॿ सिटिंग MP आहिनि पीपल्स पार्टी जा, गवर्नमेंट बि पीपल्स पार्टी आहे, पोइ बि असांजे MP साहब जे नवाब साहब जे केबी हाउस सिर्फ़ु नवाब साहब जो न कंबर ज़िले जो पूरे क़ौम जो सिंध हाउस आहे। इहा सॼे सिंध जी तौहीन थी वई आहे, कंबर ज़िले जी तौहीन थी वई आहे। असां मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां IG खे बि हटायो वञे, PIG खे बि हटायो वञे, इहा इंक्वायरी कई वञे इहे केरु अमल इहो ॾिसनि त उहा आहिनि केरु जेके उहा आहिनि स्मगलर आहिनि, मंशात फ़रोश हुया उन्हनि जे मण ते मेहर जे माण्हुनि मिठाई विराई। अॼु उन्हनि जे लाइ IG खे बि अॼु उन्हनि जे लाइ IG जो बि हाथ थो फाटे। चीफ जस्टिस असां चीफ जस्टिस खां मुतालबो था कयूं त साईं तूं इंक्वायरी त कर न। असुल जवाबदार उन्हनि सां रियायत थी करे नवाब साहब खे सियासी तौर ते उनखे तंग कयो थो वञे छो त पीपल्स पार्टी सां सॼी सिंध खे ख़बर आहे इहो वाक़ियो कीअं थियो कहीं को या लिखियल छुपियल ॻाल्हि बाबा कोन्हे। बाक़ी खामखा असांजे नवाब घराणे खे परेशान कयो थो वञे। इंशाअल्लाह सोभारा थींदासीं, नवाब साहब जा हथ साफ़ आहिनि। असांजो 7 पीढ़ियुनि खां वठी इन फैमिली सां न मरणो न पढ़णो। कल्ह असांखे SP साहब ॿुधायो तव्हांजा नाला ॾिना आहिनि हिननि माण्हुनि पर बाबा असांजो साईं हिननि सां त वणो न वास्तो न असां सुञाणूं न ॼाणूं हाणे था सुञाणूं 2-3 सालनि खां वठी न त ॿुधंदा हुआसीं त करबला खान बाबा ॾींहं ॾिठे जो वाक़ियो आहे विच शहर में थियो आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे। असां पाण जी सदा हुजनि को त बुरहान खान हुयो ई कोन। बदली में नालो अची वियो आहे किन माण्हुनि जे चवण ते हाणे हुननि जा हिमत में राति ॾींहुं हुननि सां गॾु असांजे बंगले ते नवाब साहब जे बंगले ते असांजे अवाम जो बंगलो आहे, असांजे सरदार जो बंगलो आहे, असां सां बेवाजिबी थी वञे। असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुतालबो इहो आहे इंसाफ़ कयो। जे असांजा हथ साफ़ आहिनि त पोइ इन जो फ़ैसिलो इन जो जवाबु केरु ॾींदो। मां पाण हिन सां ॻाल्हायो त बाबा तूं वेही ॻाल्हियूं कर नवाब साहब सां कंहिं पीर वटि कंहिं सरदार वटि नवाब साहब तुंहिंजो गुनाही साबित थिए त तोसां फ़ैसिलो तोखे ॾियूं तोॾे मेड़ करे अचूं। जे न तूं असांजो गुनाही तो साबित थिए त पोइ इहो ॾंढ ॾोह भरे केरु सघंदो। या बेवाजिबी आहे बाबा। IG साहब बादशाह हुआ IG साहब खे ईअं त कंहिंजे घर में पुलिस ज़रूरत कहिड़ी आहे। सर्च वारंट हुजे बसि बंदि कमरे में वेही हुन असांजी अदड़ी सां हुन कमिटमेंट करे नवाब साहब जे घर ते हमिलो घरतल जे घर ते हमिलो। इहो घरतल सभिनि जो घर आहे, सॼे असां आवाम जो घर आहे, रुगो नवाब साहब जो घर कोन्हे। असां इन जी बिल्कुलु मज़म्मत था कयूं त असां सां इंसाफ़ थिए। जे नवाब साहब सां इंसाफ़ थिए त असांजा इंशाअल्लाह हथ साफ़ आहिनि। बाक़ी जे न त पोइ त ॾाढे जी त लटके बाबा बम आहे। सॼी दुनिया खे ख़बर आहे त इहो वाक़ियो कीअं थियो आहे। मुर्तज़ा केरु आहे जेको दर ते मुंहुं आहे उहो फिरियादी जो सहुरो आहे, हुनजी धीउ हुननि जे घर में। नवाब साहब के खिलाफ पूरो केस दाखिल किया वियो आहे। पूरे केस जे लाइ नवाब साहब जॾहिं कोर्ट खे फेस करे थो